सब डिवीज़न ठट्टो जे नारे शाख मां निकिरंदड़ कही की शाख ऐं केवी लार्ज शाख जे आबादगारनि जो पाणी जी खोट, खाटी न थियण ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ पाणी विकिणण ऐं खाटी जी आड़ में बजट हड़प करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। पाणी जी खोट सबब सवें ढोर चौपायो माल मरण जूं दाऊं। सिंध हाई कोर्ट में इरीगेशन अमलदार ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराइण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। आबादगारनि मोहम्मद उमर कहियो, बशारत पठान, मोहम्मद समो, हाजी अब्दुर्रहमान कहियो, उमेद अली कहियो, शौकत कहियो, महताब करनानी, इस्माइल कातियार, दरिया खान पलारी, मींह वसायो, आदम कहियो, अब्दुर्रहमान समो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे चयो त छछ मां निकिरंदड़ कही की शाख केबी लार्ज शाख जी गुज़िरियल 4 सालनि खां सफ़ाई न थियण करे असां पुछड़ी जा आबादगार सख़्त परेशानी में वरितल आहियूं। शाखनि ते बाअसर माण्हू कब्ज़ा करे मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾियूं मशीनूं रखी गैर क़ानूनी पाणी चोरायो पियो वञे। असांजो सरसब्ज़ शादाब ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। सब डिवीज़न ठट्टो जा अमलदार भाङे भाया बणियल आहिनि। शाखनि ते केतिरा ई गैर क़ानूनी वाटर कोर्स पिणु हलण सबब टेल में पाणी नथो पहुचे। इरीगेशन अमलदारनि जी अखियुनि ते बाअसर ज़मींदारनि नोटनि जूं पटियूं ॿधी छॾियूं आहिनि। हुननि चयो त जेकर असांजो मुतालबो न मञियो वियो त असांजी एहतिजाजी तहरीक वधाईंदासीं। होॾां सिंध हाई कोर्ट में इरीगेशन अमल ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। पाणी न आहे छो भला, पाणी न आहे छो भला, पाणी न आहे छो भला, शाख था गैर कानूनी कब्जा, गैर कानूनी कब्जा हटाओ। पाणी न आहे छो भला, पाणी न आहे छो भला, पाणी न आहे छो भला। घोड़ा घोड़ा करी आम तो 3 साल थिया रड़ियूं कयां पियो। 3 साल खां वठी मुंहिंजी छछनारी में शाख जगह केबीदार अचे थी। इन ते वॾनि माण्हुनि कब्ज़ो करे मुंहिंजो वाटर ई बंदि करे वेठा। हिते ला कानूनी त बसि वॾनि माण्हुनि जा हिकिड़ो कानून आहे, ग़रीबनि आहे ॿियो कानून आहे। तुंहिंजो वाटर कानूनी आहे गैर कानूनी? मुंहिंजो कानूनी माना 14 एल मंज़ूर थियल आहे। 1970 खां वठी वाटर रहे पियो। हींअर 2-3 साल थिया 62 माण्हू आया त वाटर बंदि करे मुंहिंजा वेठा आहिनि। हिन शाख ते बि त केतिरा गैर कानूनी वाटर आहिनि। अच्छा, हिन शाख ते धिका गैर कानूनी आहिनि। वाटरनि ते मुंहिंजा मोह जेकी गैर कानूनी लॻा पिया आहिनि। हिन कई की शाख ते कहिड़ो कानूनी कमु हली वियो? हाँ, छा मुतालबो तव्हांजो? असांजो मुतालबो इहो इरीगेशन ऑफिसरनि खां, बाला ऑफिसरनि सां असां इहो ई मुतालबो त महिरबानी करे असां टेल ते पाणी पुॼाए ॾींहुं या कई कब्ज़ा जेके वॾनि माण्हुनि कया आहिनि वाटरनि ते शाखुनि ते उहे महिरबानी करे छॾाए करे ग़रीबनि जी रोज़ी बचाए ॾींदा असांखे। असां एप्लीकेशन इंजीनियर DC સુધી SC સુધી चीफ इंजीनियर સુધી मूं रड़ी कयूं मोहम्मद समीर जे नाले सां। अच्छा, मुंहिंजी दरख़्वास्त वञा ताईं पई हुन ते। मूं कल्ह वञा फ़ोन कई इंजीनियर इक़बाल साहिब खे त मुंहिंजो तुंहिंजो मसइलो हल कराईंदो या को बि कोन हुते। इक़बाल रुॻो छॾा डटा ॾियो असांखे इंजीनियर अगरि हमीद वॾेरे पाण चयो आहे हुनखे इक़बाल खे। असांखे इहो पाणी पीअण लाइ न आहे, माल मरियो था वञनि। केतिरे टाइम खां वठी पाणी कोन्हे? पाणी खे हे माना आम सम्झो त 6 महीना 8 महीना थी विया आहिनि। ऐं पाणी बाबा पोयां गैर कानूनी हुते जेके माना मशीनूं लॻाए छॾूं पाणी मिले, पाणी टेल में नथो। माल मरियो था वञनि। अच्छा, माल असांजा 2-3 ढोर मरी विया आहिनि। अच्छा, घणा ढोर मुआन तुंहिंजा? मुंहिंजा 5 ढोर। असांखे जेको सो एसडीओ इंजीनियर वठो माण्हुनि खां पैसा जेको सो सोलर सिस्टम पिया कराइनि। असां सां ज़ुल्म आहे। असांजे जेको सो टेल सुकी पियो आहे। पोयां जेको सो 50 गंढा लॻा पिया आहिनि। मशीनूं रखियूं आहिनि। जबलनि ते पाणी पियो चढ़े। असां वटि पाणी पीअण लाइ कोन्हे। असांजा माल उन्हनि पिया मरनि। असांखे धुलाई करण लाइ पाणी न आहे। असांखे पीअण लाइ पाणी न आहे। असीं कंहिंखे दांजूं इंजीनियर खे चयो पर केरु ॿुधण लाइ तयारी न आहे। पुलिस मोकिलियुनि, उन्हनि जूं मशीनूं खणनि, जबल ते गैर कानूनी पाणी पियो वहे। असां वटि पाणी टेल में पाणी पीअण लाइ कोन्हे। असांजा माल उन्हनि पिया मरनि। केतिरे टाइम खां वठी पाणी कोन्हे? साल खां वठी पाणी आहे ई कोन।